धरती पुकारा जते धरती पुकारा मुझे तो अवतारा मुझे गुरु तो अवतार बराई बना मोह जपते बराई बना मोह जपते गुरु तरते साई तरते कबल तरते जय जय आत्मा जय 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 आधारा घर घर में तस्वीर घर में तस्वीर साईं कोई बनाई तकदीर साईं कोई बनाई तकदीर हल हल पंदड़ो करे हल हल पंदड़ो करे गुरु तरते साईं तरते बापू तरते जय जय बापू जी सबै जो जय जय बापू जी। भाई दीपक रोहरा मुझे प्यारन शागिर्दन मां हिकु आहे नंढे भाउ समान उन मूंखे चयो साईं अॼोके फंक्शन ते को गज़ल लिखी अचो मिस्टर रोहरा भाई ध्यान सां ॿुधो हेॾां दीपक रोहरा चयो अॼोके फंक्शन ते गज़ल लिखी अचो मां प्रोफेसर शहजाद ज्ञान पदम सिंधु अदबी संगत जो प्रेसिडेंट आहियां गज़ल पेश आहे अॼु को ॾींहुं सभागो आयो अॼु को ॾींहुं सभागो आयो श्री शंकर जो वाजो वॼायो अॼु को ॾींहुं सभागो आयो शिव शंकर जो वाजो वॼायो प्रभुअ जे प्यारनि भजननि सां प्रभुअ जे प्यारनि भजननि सां ही वातावरण शुद्ध बनायो ही वातावरण शुद्ध बनायो संतन दरवेशन अची कुर्ब सां आसीस जो हथरो घुमायो संतन दरवेशन अची कुर्ब सां आसीस जो हथरो घुमायो सब दुआऊं बोलियूं लोलियूं अॼु कम आयूं सब दुआऊं लोलियूं अॼु कम आयूं औलाद सुपात्र जो निभायो औलाद सुपात्र जो निभायो मां रुक्मणी देवीअ जे श्रावण सां मां रुक्मणी देवीअ जे श्रावण सां 49 साल मल्हायो 49 साल मल्हायो श्रावण जे सोहरन सूमर व्रत सां श्रावण जे सोहरन सूमर व्रत सां अॼु भोलेनाथ खे रिझायो अॼु भोलेनाथ खे रिझायो थींदी सभिनी ते महर मालिक जी थींदी सभिनी ते महर मालिक जी जिन मेले में कदम वधायो जिन मेले में कदम वधायो पदम भी आए भागन वारो पदम मन मां पदम भी आए भागन वारो जै गजल भी पंहिंजो अची सुनायो जै गजल भी पंहिंजो अची सुनायो बियो गजल हिकिड़ो लिखिया हुआ हिंदी में मुकेश साहब अचे तो उन्हें सामू चवंदासीं तो बेहतर थींदो जी वो भी हिंदी में समझे हिकिड़ो गजल तो पेश कई ऐं तंहिंखां पोइ हिन सां मां सन्मान कंदो मां क्या बात है, बुजुर्ग लोग कितना प्यार रखते हैं और कितना उनकी आत्मीयता है। सर ये आत्मीयता ही मैं कहूँगा इस प्रोग्राम की जान है। मैं बिल्कुल आपसे मैं कहूँगा भगत यहाँ पे सुर छेड़ दिए जाएं जम के। मैं भगत से कहूँगा कि यहाँ पे भगत से अब मैं कहूँगा कि भगत अब यहाँ पे आप सुर छेड़िए
और ऐसे गीतों की ऐसी भजन माला पेश कीजिए कि घर बैठे साक्षात लोगों को ईश्वर का साक्षात्कार हो जाए। मगर हाँ हिकिड़ी सिंधी गज़ल ॿुधायो। हिकिड़ो सिंधी गज़ल पेश आहे। असांखे त कंहिंखे सताइण न आयो, असांखे त कंहिंखे सताइण न आयो, ज़बर ज़ोर सां कुझु बनाइण न आयो। असांखे त कंहिंखे सताइण न आयो, ज़बर ज़ोर सां कुझु बनाइण न आयो। असांजे बि कदमनि ते दौलत न चेहां, असांजे बि कदमनि ते दौलत न चेहां, मगर खीर पाणी मिलाइण न आयो, मगर खीर पाणी मिलाइण न आयो। पसीनो वहाए पसीनो वहाए, पसीनो वहाए पसीनो वहायो, मगर महल वारीअ जो ठाहिण न आयो, मगर महल वारीअ जो ठाहिण न आयो। अखियूं ई सभिनी जूं भिॼाए छॾियूं आ, अखियूं ई सभिनी जूं भिॼाए छॾियूं आ, मगर राज़ दिल जो ॿुधाइण न आयो, मगर राज़ दिल जो ॿुधाइण न आयो। अरे वॼाए दुहिल कंहिं मदारीअ वांगुरु, वॼाए दुहिल कंहिं मदारीअ वांगुरु, दिलुनि जे दुनिया जे दिलुनि खे बहलाइण न आयो, दिलुनि खे दुनिया जे बहलाइण न आयो। गुलाबनि जी खुशबू त चाहीसी पाइण, गुलाबनि जी खुशबू त चाहीसी पाइण, मगर खार सां कंहिं निभाइण न आयो, मगर खार सां कंहिं निभाइण न आयो। करियां मोहब्बत पदम सां बि कोई, करियां मोहब्बत पदम सां बि कोई, इशारे सां अखिजे लुभाइण न आयो, इशारे सां अखिजे लुभाइण न आयो। असांखे त कंहिंखे सताइण न आयो, ज़बर ज़ोर सां कुझु बनाइण न आयो। भाई ताली तो बजायो, जोरदार ताली, वाह वाह। हाणे हिकिड़ो ॿियो गज़ल पेश आहे। नंढो ॿार जॾहिं असां अंग्रेज़ी मीडियम में विहारियूं था, सिंधी घर जो ॿार ॿ चारि ॾींहं जॾहिं पढ़ी थो अचे, तॾहिं वॾा पुछनि था पुट छा पढ़ी आयो आहीं, कीअं पढ़ी आयो आहीं, कीअं वॾो माण्हू थींदे, कीअं क़ाबिल थींदे, त उहो ॿार छा थो चए, 5 सालनि जे उमिरि में पढ़ण वञा थो, 5 सालनि जे उमिरि में पढ़ण वञा थो, कामयाबीअ जी ॾाकण मम्मी चढ़ण वञा थो, कामयाबीअ जी ॾाकण मम्मी चढ़ण वञा थो। ॾिस त किताब केॾा गौरा मिलिया आहिनि, अरे ॾिस त किताब केॾा गौरा मिलिया आहिनि, वर्क बुक नोटबुक मिलियो ई वठण वञा थो, वर्क बुक नोटबुक मिलियो ई वठण वञा थो। स्कूल असांजो आहे ॿिए मारे ते, स्कूल असांजो आहे ॿिए मारे ते, ॾाकण बचरी कमर पकी करण वञा थो, ॾाकण बचरी कमर पकी करण वञा थो। मैडम अंग्रेज़ीअ में गिट मिट कंदी आहे, मैडम अंग्रेज़ीअ में गिट मिट कंदी आहे, ॿुधी सो सूर मथे में विझण वञा थो, ॿुधी सो सूर मथे में विझण वञा थो। सम्झंदुसि कोन त क़ाबिल कीअं थींदुसि, सम्झंदुसि कोन त क़ाबिल कीअं थींदुसि, तरस मम्मी मां मैडम खां पुछण वञा थो, तरस मम्मी मां मैडम खां पुछण वञा।